अस्सलाम वालेकुम। मौसम जे हवाले सां गॾु मां आहियां नज़ीर बमरो। सभ खां पहिरियों अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असांजो पेज बमरो वेदर वॉच हिन वक़्तु इनएक्टिव आहे। उहो कमु नथो करे सघे छो त उन में ब्लॉकिंग जो इशू आहे। इन जे करे असां नओं पेज ठाहियो आहे। उन जो नालो आहे इंडस वेदर लाइफ। हिन पेज खे फॉलो कयो ऐं जेतिरो थी सघे पोस्ट खे शेयर कयो त जीअं असांजा बमरो वेदर वॉच जा जेके मेंबर आहिनि ऐं जेके मौसम ॾिसणु चाहिनि था उहे लाइक करे सघनि। त हाणे अचूं था असां पंहिंजे मौसम जी हक़ीक़ती तरफ़। त अॼु सिंध जे लाड़ वारे इलाइक़नि में मुकमल तौर ते बरसाति जो इम्कानु आहे ऐं घणो इम्कानु वधि में वधि बरसाति जेका आहे मिक़दार जे लिहाज़ सां उहा मिठी चेलहार छाछरो नंगरपारकर डीपलो ताईं हूंदी। इन खां अलावा कढण बदीन जाती चूहड़ जमाली ऐं उमरकोट मीरपौरख़ास टंडो लयार टंडो जाम हैदराबाद ऐं मातली ऐं जुडो। इन खां अलावा ॿिया सभु इलाइक़ा उन जे विच में जेके अची वञनि था उन्हनि में बरसाति जो इम्कानु आहे। जॾहिं त कराचीअ में बि बरसाति जो इम्कानु आहे पर बरसाति जो या त मिक़दारु घटि हूंदो या बादल ईंदा ऐं हल्की फुल्की रिमझिम कंदा। ऐं बरसाति अछड़े थर में खिपरो सांगड़ ज़िलो नवाबशाह ज़िलो उन्हनि जे कुझु इलाइक़नि में हल्की फुल्की बरसाति जो इम्कानु मौजूदु आहे। अॼोकी बरसाति जेका मिक़दार जे लिहाज़ सां वधीक हूंदी उहा जीअं असां तव्हांखे ॿुधायो त मिठी चेलहार नंगरपारकर छाछरो डायली ऐं डीपलो ऐं कढण जाती इन्हनि इलाइक़नि ताईं बरसाति काफ़ी वधीक मिक़दार में हूंदी। बदीन में सुठी भली बरसाति वसी सघे थी। त इन खां सवाइ अव्हांखे असां ॿुधाईंदा हलूं त असांजो पेज ऐं फेसबुक ID ब्लॉक थियल आहिनि। इन जे करे हिन वक़्तु असांजूं सर्विसिस घणनि माण्हुनि ताईं नथियूं पहुची सघनि छो त हिननि हीअ असां ID नई ठाही आहे ऐं उन में मेंबर बि घटि आहिनि। पेज बि नओं ठाहियो आहे उन में मेंबर घटि आहिनि। इन जे करे अव्हां असांजे फेसबुक पेज खे बि लाइक कंदा फॉलो कंदा ऐं असांजे यूट्यूब चैनल खे बि सब्सक्राइब कंदा। असांजी सर्विस बहितर थींदी। असांजी कोशिशि आहे त असांजी पुराणी ID ऐं पुराणो पेज बमरो वेदर वॉच बहाल थियनि। असांजी कोशिशि जारी आहे। जीअं बहाल थींदा त उन्हनि ते अव्हांखे वरी सर्विसिस ॾियणु शुरू कंदासीं। हा अव्हांजे ज़हन में सुवालु हूंदो त पेज ब्लॉक छो थियो ID ब्लॉक छो थी। त अदा ॻाल्हि इहा आहे त असां त हमेशह कोशिशि कई आहे त सिंध वासियुनि जी बहितरीअ जे लाइ नुक़साननि खां बचण जे लाइ छो त मौसम जेका आहे उहा ज़िंदगीअ सां सौ सिधो वास्तो रखे थी। जेकॾहिं मौसम ख़तरनाक हदुनि खे छुहे थी त उन जो नुक़सानु इंसानी ज़िंदगीअ ते इंसानी मिल्कियतुनि ते ऐं जानवर पखी वण टिण हर शइ ते असरु पवे थो। असांजो मक़सदु इहो हूंदो आहे त जेकॾहिं मौसम नुक़सानकार या ख़तरनाक आहे त उनजो अॻुवाट इतला कयूं त जीअं उन खां बचाव जा बंदोबस्त
सिंधवासी बंदोबस्तु करे सघनि ऐं नुक़साननि खां बची सघनि। ऐं असांखे ख़ुशी आहे त गुज़िरियल साल सन 2022 में जॾहिं शदीद तरीन बरसातूं हुयूं त असांजी सर्विस हुई ऐं असांजी सर्विस खे ते सिंधवासियुनि जो वधि में वधि एतमाद ऐं एतबार ऐं यकीन एतिरो हुयो जो उन्हनि असांजे सलाहुनि ते अमल कयो ऐं काफ़ी नुक़सान खां बची विया। जिन ताईं असांजी रिपोर्ट न पहुची सघी या जिन वटि असांजी मेंबरशिप न हुई ऐं उहे ॾिसी न पिया सघिया या उन्हनि ताईं इतलाउ न पियो पहुची सघियो त उन्हनि खे काफ़ी नुक़सान पिया। त ही मौसमूं जेके हूंदियूं आहिनि इहे इंसानी ज़िंदगीअ सां सिधो नुक़साननि ऐं फ़ाइदनि जो सिलसिलो जारी रखंदियूं आहिनि। सख़्तु तरीन मौसमूं जिन में शदीद बरसातूं, ॿोॾूं, तूफ़ान, सामुंडी तूफ़ान जहिड़ा सिलसिला जेके हलंदा आहिनि ऐं जेके खिवणियूं किरंदियूं आहिनि उहे इंसानी ज़िंदगीअ खे नुक़सानु पहुचाईंदियूं आहिनि। घर बार, जानवर, वण टिण, फसल सभिनी खे नुक़सानु पहुचंदो आहे। त अॻुवाट इतलाउ हुजण सां इहो थी सघे थो त घटि में घटि नुक़साननि खां बचण जो कुझु न कुझु बंदोबस्तु करे सघिजे थो जेको इंसान जे हथ वस में आहे। बाक़ी सभु कुझु अलाह ताला जे हथ में आहे, जेको उहो चाहे जीअं चाहे उहो थींदो। त हीअ अॼोकी असांजी अपडेट हुई मुख़्तसिर। बरसाति थींदी ऐं सिंध जे ॾखिण वारे इलाइक़े में, लाड़ वारे इलाइक़े में, थर में, हैदराबाद में ऐं कराची ताईं बरसाति जो इम्कान आहे। असां सां हमेशह कोशिशि असांजी इहा ई हूंदी आहे त अवां ताईं दुरुस्त तरीन रिपोर्टूं पहुचायूं जंहिंमें ग़लती जी गुंजाइश न हुजे ऐं उनजे पोयां असांजी महिनत, जिदोजहद, कोशिशि शामिलु हाल रहंदी आहे। तॾहिं वञी असां कंहिं नतीजे ते पहुचंदा आहियूं। अवां असांजो चैनल सब्सक्राइब कंदा, पेज लाइक कंदा, अवांजी वॾी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़।